गाजीगोटा रोड गाजीगोटा रोड इमदाद मंगी ठेकेदार इमदाद मंगी। तकरीबन चौथों पंजों साल है पत्थर लाए आहिनि असां वॾो आज़ार लॻो पियो आहे वज़न पिया था खणूं रक्शनि ते हिकु त रोज़ी आहे कोन सवारियूं आहिनि कोन वज़न खणूं था तॾहिं 5 रुपया कमायूं था पिया वज़न सां हिकु न ॿिए रक्शो ड्रठो बीठो आहे थियो सवारियूं बि कोन्हनि के ॿियो हे रोड असांखे ज़लील करे छॾियो आहे ॾाढो वज़न सां रक्शा हलायूं था पिया कंहिंमें कहिड़ो नुक़सानु पिया कहिड़ो कंहिंमें कहिड़ो नुक़सानु लॻो पिया कंहिंमें शइ लॻी पियो कंहिंमें छा लॻो पियो आहे कंहिंसां एमरजेंसी राति जो थिए थी त राति जो एमरजेंसी तव्हां पाण सम्झो था गाॾी स्पीड सां वेंदी आहे हिन रोड सां गाॾी स्पीड सां जाम पंध सां गाॾी कोन थो धिके सघे हज़ार गाजीगोट जो रहाकू आहियां ऐं दुकानदार आहियां असांजा हिन रोड जे करे कारोबार तबाह थी विया आहिनि गाॾियूं तबाह थी वियूं न हिन ते हली था सघूं मशहूरनि जो ॻोठु आहे बरक़तदारनि जो ॻोठु आहे ख़लीफ़ो हरिया ऐं इहे टोटल असांजे ॻोठ खां खणंदा बि हुआ ॾींदा बि हुआ हाणे न केरु अचे थो न वञे थो हाणे को मरीज़ थो खणी वञूं था त मरीज़ समी ताईं अधु मुंहुं थी थो वञे अॻु में ई बीमार आहे साईं उहो वरी खणी वञो हाणे जेको ठेकेदार आहे अलाह साईं हिन खे पुॼंदो हिन ज़ालिम खे 4 साल थिया आहिनि पथर विछाए वियो आहे हुनजी गैरत खे सलाम आहे त वरी हिन खे नज़र न कई अथई ऐं जेके हद जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे बि ख़ुदा अहिड़ियूं अखियूं ॾिनियूं आहिनि 5 सालनि खां पोइ थींदा चवंदा साईं असां तव्हांजे लाइ मरूं था हींअर को जहिड़ो असांजे लाइ न आहे असां हिते एॾा ज़लील आहियूं असांजी ज़िंदगी दरपदर थी वई आहे पर हिननि खे कंहिं क़िस्म जो हया कोन्हे असां ॿियो त हाणे हिननि खे कोन चवंदासीं ख़ुदा खां चवंदा त ख़ुदा हिननि जूं बि पाड़ूं पटे जीअं असांखे हिननि ज़लील कयो आहे ख़ुदा हिननि खे ज़लील करे ॿुधो नी साईं असां ॿियो हिननि खे छा चवंदासीं ग़रीब आहियूं विढ़ण त न वेंदासीं हिननि ज़ालमनि सां वोट वरिता अथनि रत पी वञी वेठा आहिनि एसिन में हिननि खे हया न आहे असां जेको हितां ज़लील था थियूं हिन रस्ते जे करे ॿी त का बि बुनियादी सहूलियत कान ॾिननि हिकिड़ो रस्तो हुयो उहो बि ज़ालमनि पथर विछाए हाणे महिरबानी कनि भला पथर लाहे वञनि अॻियों रोड असांखे ॾियनि न असां वटि बिजली छॾी अथनि न गैस थो अचे हे रोड आहे त उहो रोड बि असांजे लाइ कोन्हे को भला पथर लाहे वञनि असांखे नथो खपे पुराणो रोड जेको भुटे साहिब जो हुयो उहो ई हुजे त बि असांखे काथे खॾो हुयो कुझु त सही हुयो नी हे ज़ालमनि अहिड़ो रोड ठाहियो आहे जो हलण जे क़ाबिल ई न आहे अचनि हिते 2 चकर त ॾेई वञनि त कंहिं अस्पताल में त पिया हुजनि छॾियो आहे ठेकेदार उन खां पोइ त लड़ियो ई न आहे ठेकेदार त 2 साल थी विया ठेकेदार खे 2 टे चकर विया आहियूं होॾे थोरी सीट जी चई मूं वटि पैसा ई न आहिनि जंहिं पैसा न आहिनि त पथर विछाया पथर लाइ आहिनि नी पैसा न आहिनि त हाणे हिन करे वॾो टाइम थी वियो आहे असां दरपदर आहियूं हिते ठेकेदार मंगी आहे खैरपुर जो आहे मंगी आहे काइमर शाह जो वेझो आहे काइमर शाह आहे सॼो कयूं आहे PPR जो सॼो जहान जो PPR जो आहे सॼी सिंध में रोड ख़राबु लॻा सॼी सिंध जाने जेतिरा सॼी सिंध सां अहिड़ी हालत आहे हिननि 5-6 साल थी विया हिननि खे तक़रीबन खानवाण खां वठी राज़ी ते रोज़ आहे रोड बि VIP रोड खानवाण खां वॾी सुठियूं गाॾियूं हलियूं रोड ते हलनि थियूं पियूं पर रोड सां तमामु वॾी हालत आहे हरकाणे रोड ताईं राज़ी ते ताईं अहिड़ी हालत हिकु रोड ख़राबु आहे मुकमल सॼो त हाणे बराए महिरबानी था कयूं त रोड असांखे ठाहिराए ॾियनि यानी असांखे वॾी तकलीफ़ आहे गाॾियुनि जा टायर ख़तमु था थी वञनि 2-3 महीना हलनि इंजणियूं ख़तमु थी वञनि एक्सीडेंट थी था वञनि असां वॾी तकलीफ़ आहे पर में जल्दी असांखे का सहूलियत ॾिनी वञे का सहूलियत न आहे काई बि सहूलियत न आहे दरपदर लॻा पिया आहियूं न बिजली आहे न गैस आहे का शइ ज़रूरत न आहे रोड जे बारे में का शइ का सहूलियत न आहे हिनखे 2 साल तक़रीबन गुज़री आहे कंहिं बि क़िस्म जी सहूलियत न आहे ठेकेदार खे चऊं था उहो चओ थो अॼु 2 ट्रालियूं पथरनि जूं लाहियूं हलियो थो वञे वरी वापसि अचण जो को नालो ई कोन्हे ॾाढी भॼ डुक कई आहे हे हू मीडिया वारनि खे बि चयो आहे मतिलबु अञा हू अमद आहे हिन ॻाल्हि ते को बि कोन्हे न वरी कंहिंजो को सहकार आहे चङनि भलनि खे बि चऊं था कोई बि असां ग़रीबनि जी कोन थो करे असांजे सॼा देर मदार ठेकेदार साईं को मंगी आहे अलाए केरु आहे ख़बर न आहे सम्झी असांखे ॾाढी तकलीफ़ आहे राति जो देर मदार अचणु वञणु बीमार सीमार आहे माण्हू तकलीफ़ आहे तमामु ॾाढी वधि में वधि तकलीफ़ आहे घणा किलोमीटर रोड आहे जेको 4 सालनि खां वठी चओ था त न ठहियो आहे हे असांजो रोड साईं जे गाजी खानवाण ताईं 25 किलोमीटर आहे 25 किलो रोड हा तक़रीबन 3 साल गुज़री विया आहिनि 3 साल तक़रीबन गुज़री विया बीमार थियनि तकलीफ़ सां अचूं था 10 मिंटनि में कलाक लॻी थो वञे तो महिरबानी करे रोड जी मरामत कराईंदा।